ठकराडू रिपोर्ट सज्जाद हुसैन मंगी ॻोठ ड्रिग भिट जो प्राइमरी स्कूल जेको क़दीमी ऐं पुराणो स्कूल आहे जेको 1952 जो मंज़ूर थियल आहे हिन वक़्त ताईं बिल्डिंग भी न मिली सघी आहे। SMC जे पैसनि सां हिकु कमरो ठहियलु आहे जेको बि बरसातियुनि में ज़बून हाल थी वियो आहे। भितियूं हर शइ ख़तम थी वियूं आहिनि। स्कूल में उस्ताद बि हिकु आहे, वधीक उस्ताद जी ज़रूरत आहे। तव्हां पाण ॾिसो हिते आहे का शइ जेका तव्हां खे सही नज़र अचे। शागिर्दनि खे काई सहूलियत न आहे, हू स्कूल अचण ई छॾे विया आहिनि। उस्ताद ईअं ख़ाली वेही करे वापसि हलियो वञे थो। न पखो आहे, न प्लेट, न वरी चौदीवारी आहे, न वरी वॉशरूम वग़ैरह जो बंदोबस्तु थियल आहे। असां समूरा ॻोठाणा MNA साईं खुर्शीद अहमद शाह साहब, MPA ॼाम अकरम खान ढारेजो साहब, वज़ीर तालीम सरदार अली शाह साहब, सेक्रेटरी तालीम, डायरेक्टर एजुकेशन ज़िला सखर, DO सखर ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कजे थी त महिरबानी करे असांखे स्कूल लाइ बिल्डिंग ऐं इज़ाफ़ी उस्ताद ॾिना वञनि जीअं हितां जा मासूम बचड़ा तालीम जे ज़ेवर खां महरूम न रही सघनि।